शदादकोट समेत गिरदोनवा में सूद के कारोबार के बायस कई घर उजड़ गए। कई शरीफ खानदान दर बदर की ठोकरें खाने पर मजबूर, जबकि कई शहरी तिल तिल मर रहे हैं। और दूसरी जानिब कई सख्त कवानीन बनने के बावजूद अमल कराना कोई नहीं चाहता, क्योंकि जिम्मेदारान खुद इस घिनौने कारोबार में हिस्सा लेना अपना हक समझते हैं। चाकर चांडे खां पैसा उधारा वरिता में पोइ मूंखे चवणु लॻो त मारे कुटे ज़ोर ते ॾाढ ते पिस्टल ते मूंखे एग्रीमेंट वरितई जॻह जी वाड़े जी। उहे ॾींदे ॾींदे मां रहंदो आय में ॾींदो, जॻह खपाय में, ज़मीन खपाय में, सोन न्याणियुनि खां पिन में उहे खपाय में, मेहूं खपाय में, टोटल पैसा ॾेई बीठुमि 1.5 लख रुपयो आख़िरी छुसि। उहो बचटियाई मूंखे उहो बचटियालो मूंखे वरी जेॾी महिल पैसा ॾेई दऊं कयो आहे त अचे मूंखे गिरेबान मां वठी खणी वञी विढ़ियो आहे। उन खां पोइ वरी कंहिं माण्हू वटि फ़ैसिलो छो आहे भोतार वटि, तो उन भोतार चयो त क़ुरान बशकियल आहे, बशकियल 1.5 लख हाणे तूं नथो मरे त शबीर चांडे खां वटि भाई वारा खां उन्हनि खे ॿिन्हिनि खे गॾु पैसा न थी 1.5 करोड़ खाधो अथई हिन मां 20 लखनि ते। शहर के मुख्तलिफ मकतब फ़िक्र से ताल्लुक़ रखने वाले शहरियों का शहर में चारों तरफ फैले सूद के कारोबार में मसरूफ़ सूदखोरों के हवाले से कहना कुछ इस तरह है कि सूद का कारोबार कर रहे हैं लोग, जिससे लोगों के घर तबाह बर्बाद हो गए हैं। समझ में नहीं आता है कि क्या करते हैं ये लोग। 1 लाख पर तकरीबन 10 लाख रुपए लेते हैं। कानून भी पास हुआ है इसके खिलाफ। मैं फिर भी आला अख्तियारों से अपील करता हूँ खुदा इस सूद के कारोबार के खिलाफ एक्शन लिया जाए। शदादकोट में व्याजखोरी जो आधार वधी वियो आहे। तमामु ग़रीब जेके बि आहिनि उहे हेकर त उहो मजबूरी ख़ातिर कंहिंखां वञी 5 रुपया वठनि था, पोइ ईअं सम्झ त उहो उनजे चंगुल में फासी था पवनि। पोइ उहे उन्हनि खे 5 7 पैसा था ॾेई वञनि, पोइ बि जेको आहे हुननि जो अञा ताईं हुननि जो व्याज हुननि जो नथो लहे। सो मां ईअं चवंदुमि त व्याज जे ख़िलाफ़ जेको आहे कानून भी पास थियल आहे। तव्हां डायरेक्ट वञो ASP खे एप्लीकेशन ॾियो, कोर्टनि जा दरवाज़ा खड़कायो, व्याजनि जा नाला ॾियो ऐं व्याजनि खे जेको आहे न सरेआम मीडिया ते अचे उन्हनि जा नाला खणो, फेसबुक सोशल मीडिया ते उन्हनि खे खजल ख्वार कयो। ॾिनो कंहिं भी सूरत में न व्याजी जरूरत इस अमर की है कि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान अज खुद नोटिस लेकर शदादकोट समेत पूरे मुल्क में सूद का कारोबार करने वाले काले भेड़ियों के खिलाफ कानून के तहत सख्त इक़दाम उठाकर उनके चंगुल में फंसे गरीब और मजलूम शहरियों को आज़ाद करने में अपना तारीखी किरदार अदा करे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदादकोट।